इनायत शाह सिंध जी सोणी सरज़मीन ते सोणा सूरमा ऐं अमुल मांझी मर्द पैदा थिया आहिनि जंहिंजी सूरियाई जूं सोभनाऊं अॼु बि यादि अचनि थियूं। तिन में आरण ऐं अरडो इंसान इनायत शाह ॾंदू तगड़ सिंध जो सूर्या सिपह सालार हो, जंहिं मुग़लनि सां सिंध जे आजपे लाइ विढ़ंदे विढ़ंदे सिंध तां सिर ॾेई शहीद थी वियो। ही सिंध जा सूर्या सूरमा आहिनि जिन धरती जे नंगनि ऐं दंगनि जी हिम्मत सां हिफ़ाज़त कई। असां इन्हनि खे सिंध जो सूर्या सिपह सालार सूरमो जोधो ऐं जंगजू सॾियूं त बहितर आहे, छो त ही सिंध जे आजपे जा रहबर आहिनि, सिंध जा सर्वेज सिपाही आहिनि। ही मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जा कूंदर सालार हुआ। मियाँ नसीर मोहम्मद जा 1.25 लख खां मथे सलाहकार, मशीर, वज़ीर, रेढार, पाणी भरींदड़, रखवाल, हकीम ऐं सिपह सालार हुआ, जिन में इनायत शाह, गाजी शाह, शाह गोदड़ियो ऐं शाह पंजो सुल्तान मशहूर आहिनि। ही चारई पगमट यार हुआ। इनायत शाह लाइ हिकु रिवायत बि आहे त इनायत शाह जी मज़ार ते कॾहिं बि काती कान सुकंदी, हर वक़्तु काती रत सां भिनल हूंदी, छो त कंहिं महिल छेलो त कंहिं महिल कुकड़ त कंहिं महिल का फंडर पई कुसंदी आहे। प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी लिखे थो त इनायत शाह ज़ात जो तगड़ हो, पाण मियाँ नसीर मोहम्मद जो वफ़ादार मुअतक़द हो। ही फ़क़ीर, सलाहकार ऐं आज़ादी जी तहरीक जो अहम कारकुन हो। मुग़लनि ख़िलाफ़ जिदोजहद में हिन केतिरा ई अहम ऐं काराइता कारनामा कया, जंहिं मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जी गिरफ़्तारी खां वठी ग्वालियर जे क़ैदख़ाने वारी सॼे अरसे ताईं इनायत शाह पंहिंजी ज़हानत सां मियांवाल तहरीक जे कारकुननि ऐं तहरीक आज़ादी जी जिदोजहद खे बरे सग़ीर जे अंदरि मुग़ल सल्तनत शाही ख़िलाफ़ हलंदड़ ॿियनि तहरीकनि सां राबितो क़ाइमु करण जी कोशिश कंदो रहियो। उन करे मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े खे आलमगीरी क़ैदख़ाने मां फ़रार थियण में आसानी पैदा थी। दिल्ली खां ॻाढ़ी सिंध ताईं मुग़लनि सां सभु नवाब ऐं सॼो जासूसी वारो निज़ाम मियाँ साहब खे वरी गिरफ़्तार करण में नाकाम थी वियो ऐं मियाँ नसीर मोहम्मद जैसलमेर देरे गाज़ी खान खां थींदो ख़ैरियत सां पंहिंजे माॻनि ते पहुची वियो। मियाँ साहब फ़रार थियण खां पोइ रस्ते में हिकु वॾे दरिया खे इनायत शाह जी मदद सां अबूर कयो। तहरीक जे मसरूफ़ियतनि सबबि पाण ज़िंदगी जो वॾो हिसो शादी जे बग़ैर गुज़ारियईं। मियाँ साहब जॾहिं ॻाढ़े में पंहिंजे इनक़लाबी अबूरी हुकूमत क़ाइमु कई त हिन नए गाज ऐं गाजी शाह खां वठी सॼे इलाइक़े जो इंतिज़ाम इनायत शाह जे हवाले कयो, जिते हिन इंतिज़ामी महारत जो वॾो सबूत ॾिनो। इलाइक़े जी ज़मीन खे सरसब्ज़ बणाइण जा केतिरा ई मनसूबा ठाहियाईं। हिन नए गाज ते बंदि तामीर करायो ऐं उन में गॾु थियल पाणी खे आबादी लाइ इस्तेमालु करणु लॻो। उनखां सवाइ नई गाज खां हिकु वाह खोटियाए जंहिंखे खारी सॾियो आहे। तहरीक जे मर्कज़ शहर ॻाढ़े ताईं पाणी पहुचाइण जो बंदोबस्तु कयो वियो, जंहिं करे अवाम जो मयार ज़िंदगी वधी वियो। हिन फ़ौजी फ़क़ीर सां गॾिजी बखर जे हाकिम याकूब सां जंग कई ऐं उनखे शिकस्त ॾिनी। अहिड़ी तरह हिन बहादुर जनरल मुग़लनि जे नवाबनि, मनसेदारनि ऐं कोटवालनि ऐं ज़मींदारनि सां केतिरनि ई लड़ायुनि में सोभ हासिल कई। मियाँ नसीर मोहम्मद संदसि ज़रिए सेवण जो लाखाट वारो परगि॒णो ठीके ते खंयो, जंहिं करे तहरीक जे मादी ऐं मुआशी वसीलनि में इज़ाफ़ो थियो। मियाँ नसीर मोहम्मद जी ज़िंदगी में ई हिन सियासी बसीरत रखंदड़ जंगी हिकमत अमली जो माहिर इक़्तिसादियात जे ॼाणू क़ौमी रहबर वफ़ात कई। खेसि संदसि ॻोठ बेगोदेरे में दफ़नायो वियो। यूसुफ शाहीन लिखे थो त इनायत शाह ज़ात तगड़ खे काछे जो इलाइक़ो संभालतो ॾिनो वियो। इनायत शाह खे संदसि जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो। इनायत शाह सां मज़ार में गॾु हसन फ़क़ीर जोयो जी मज़ार बि आहे। बेगोदेरो ऐं इनायत शाह जी मज़ार खां 20-25 किलोमीटर परे आहे। उन्हनि अज़ीम जनरल जी सिफ़ में यादि कयो वञे थो। मियांवाल तहरीक जो सिंध जो सिपह सालार ऐं आज़ादी जे परवाने जी मज़ार जी वेकर 4 फुट वेकर 7 फुट ड्रेग आहे। मज़ार जे चौधारी लोही गिरल लॻल आहे। क़बर जे मथां लोहो फ्रेम जेको लॻभॻि 8 फुट खां मथे आहे। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जी मियांवाल तहरीक
सालार जे मक़बरे जी नई सिर तामीर कई वई आहे। संदसि जी पुराणे मक़बरे में जेका चिटसाली गुलकारी ऐं शाहकार नमूना हुआ उन्हनि खे महफ़ूज़ न कयो वियो। इनायत शाह वॾो इक़्तिसादी ऐं आबपाशी जो माहिर हो। संदसि जे सलाह ऐं मशवरे सां नए गाद जे पाणी खे ॻाढ़े ऐं आस पास जे इलाइक़नि ताईं कारेवाह खे आबाद करायो, छाकाणि त मियाँ जे हुकूमत जो कारवांवार पोख करणु माल धारण उन मां उपत थींदी हुई, उन ते हुकूमत हलंदी हुई।